नाज़रीन, इस्लाम कोट जे ॻोठ जामुन समूह जे ॻोठाणनि थरकोल ब्लॉक 2 मां मक़ामी माण्हुनि खे मुलाज़मत मां कढण ऐं आरओ प्लांट ज़रिए खेनि सही नमूने सां पाणी न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था रज़ाक बजीर जी इन रिपोर्ट में। नाज़रीन, इस्लाम कोट जे ॻोठ जामुन समूह जे मुतासिरनि वटि मौजूदु आहियां। इन्हनि खे आरओ प्लांट जे हवाले सां टेक्निकल हवाले सां हिते जेके ऑपरेटर मुक़ररु कयूं वियूं आहिनि उन समेत काफ़ी मसइला आहिनि। अचो त वधीक पाण नाले फतेह मोहम्मद ज़ात समूह ॻोठ जामन समूह थरकोल ब्लॉक 2 जो रवासी आहियां। असांजो इलाइक़ो ही जेको नारो हिते हिननि लॻायो थर बदिलेगा पाकिस्तान, उहो त बिल्कुलु जाली नारो हो। असां हिते ॾुतरियल आहियूं। असां हिते जेको असां सां नाइंसाफ़ियूं थी वियूं आहिनि। ऐं त पहिरीं सभ खां पहिरीं चवंदा त हिते जेको आरओ प्लांट लॻाया विया आहिनि उन ते पहिरीं असांजा ऑपरेटर हुआ, तॾहिं असां सां पाणी बि असांखे सही मिलंदो हो ऐं असांखे फ़ाइदो बि हूंदो हो। हाणे असांखे पाणी नथो मिले वे। छोकिरियूं हिते जेको ऑपरेटर रखियूं आहिनि उहे छोकिरियूं धारियूं आहिनि, उहे असांखे पाणी नथियूं भरण ॾियनि। जेको मर्द माण्हू पाणी भरण जे लाइ वेंदो आहे उनखे कीअं थुॾे ॾेई छॾींदा आहिनि। ही थर बदिलेगा पाकिस्तान इहो नारो हणी असां सां वॾियूं वेसागातियूं थी रहियूं आहिनि। असीं मुतासिर आहियूं, हिते जा ब्लॉक 2 जा आहियूं। असांखे धिकियो पियो वञे, असांखे बेरोज़गार कयो पियो वञे। असांजा पाणी जा मसइला आहिनि। असीं 5-8 ॾींहंनि खां वठी जेको आवाज़ उथियल आहियूं, केरु बि असांजो नोटिस न पियो वठे। असांखे इंसाफ़ थियो वञे। इहे जेके बि एंगुर जा अहिड़ा ऑफिसर आहिनि, इहो असां मज़ूरनि जे बारे में फ़ोन कंदा आहियूं त जी हा ईअं करे असांखे असांजा मज़ूर न खणंदा आहिनि। असांखे टारगेट कयो पियो वञे। जेके बि असीं मुतासिर माण्हू आहियूं उनखे टारगेट कयो पियो वञे। पंहिंजा मनपसंद माण्हू आहिनि उन्हनि जी ॿुधी पियो वञे। असांखे ब्लॉक 2 में न को कारोबार ॾिनो वियो आहे, पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे कारोबार ॾिना विया आहिनि। असांखे मुसलसल धिकियो पियो वञे। कैमरामैन गुलाम हुसैन हलीपुर सां गॾु रज़ाक बजीर, महरान टीवी, इस्लाम।